अस्सलामुअलैकुम। मुझा महबूब सिंधवासियो अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी स्टोरी व्लॉग। अवां सभिनी सॼणनि खे मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक कयो, कमेंट करियो ऐं वधि में वधि पंहिंजनि दोस्तनि में शेयर करियो। ऐं आऊं खणी अचां अवां जे लाइ बहितरीन कहाणियूं। हिन कहाणी जो टियों पार्ट ऐं आख़िरी पार्ट। हिन कहाणी जो तल्लुक़ सल्तनत उस्मानिया सां आहे। हाणे तव्हांखे आऊं सल्तनत उस्मानिया जे बारे में कुछ आगाही ॾींदो हलां त सुल्तान अब्दुल मजीद सल्तनत उस्मानिया जो 31हों सुल्तान हो, जंहिं 2 जुलाई 1839 ते पंहिंजे वालिद सुल्तान महमूद सानीअ जो जानशीन मुक़ररु थियो ऐं तख़्त संभालियो। सुल्तान अब्दुल मजीद जो दौर क़ौम परस्तनि जे तहरीक जो आगाज़ जो ज़मानो हो। सुल्तान उस्मानियत खे फ़रोग़ ॾियण जे लाइ क़ौम परस्तनि खे रोकण जी नाकाम कोशिश कई। हालांकि सुल्तान काफ़ी नवां कानून ऐं उन्हनि जूं इस्लाहात मुतारिफ़ करायूं ऐं जेके गैर तुर्क क़ौमूं हुयूं उन्हनि खे उस्मानिया में ज़िम करण जी भरपूर कोशिश कई। सुल्तान मग़रबी यूरोपियन यूनियन जी अहम सियासी क़ुवतुनि बरतानिया ऐं फ्रांस सां तमामु वेझा तालुक़ात क़ाइमु कया ऐं इन्हनि इतिहादियुनि जे ज़रिए रूस ख़िलाफ़ जंग करीमिया विड़ी। 3 मार्च 1856 ते यूरोपियन कानून तहत सल्तनत उस्मानिया खे यूरोप जो हिस्सो करार ॾिनो वियो। तंहिंखां पोइ सल्तनत उस्मानिया में जदीदियत जो आगाज़ थी वियो। हाणे वापसि अचूं था कहाणी ॾे। सुल्तान अब्दुल मजीद जे हुकुम ते काज़ी खे दरबार में घुरायो वियो। चंद घड़ियुनि में काज़ी सुल्तान जे अॻियां अची पेश थियो। सुल्तान काज़ी सां मुखातिब थींदे चयो त काज़ी साहब, छा ही औरत सच्ची रही आहे? छा तव्हां हिन सां बदकारी कई आहे? इहो ॿुधी काज़ी फरमाइण लॻो, न सुल्तान मुअज़्ज़िम, मूं हिन औरत खे हथ बि न लॻायो आहे। ही औरत सरासर कूड़ी ऐं वॾी मकार आहे। तंहिं ते सुल्तान मुअज़्ज़िम वराणियो त पोइ अहिड़ी कहिड़ी वजह आहे जो ही औरत तुंहिंजे ख़िलाफ़ एतिरा सख़्त अल्फाज़ इस्तेमालु करे रही आहे? इन ॻाल्हि जे पुठियां कहिड़ी हक़ीक़त पोशीदा आहे? उन खां पोइ सुल्तान काज़ी साहब जा दलाइल ॿुधा। काज़ी वराणियो, ही माई मूं वटि मुक़दमो खणी पहुती त मूं हिन औरत जी ॻाल्हि पूरी तवज्जो सां ॿुधी ऐं मूं इहो ई चयो त मां
हुन पासे जा दलाइल बि ॿुधंदुसि, गवाह ॾिसंदुसि ऐं गवाहनि जी गवाही ॾियण खां पोइ हिन मुक़दमे जो फ़ैसिलो कंदुसि। इन लाइ सुभाणे तूं दरबार में हाज़िर थी वञजांइ त उन ते हिन औरत जा फ़ौरन तेवर तब्दील थी विया ऐं हिन औरत चयो त अगरि मुंहिंजे हक़ में अवां फ़ैसिलो न ॾिनो त मां तव्हांखे सॼे शहर में बदनाम करे छॾींदुसि। हता के पंहिंजे हक़ में फ़ैसिले काज़ी चयो, हता के पंहिंजे हक़ में फ़ैसिले ॾियण लाइ हिन औरत मूंखे पंहिंजे जिस्म जी पेशकश कई। मूं बिल्कुलु इनकार करे छॾियो। सुल्तान ने मुअज़्ज़िम तंहिं ते ही मूंखे वॾियूं वॾियूं धमकियूं ॾियणु लॻी ऐं चयो तूं औरत जी ताक़त खां अणवाक़ुफ़ आहीं ऐं तूं औरत जी ताक़त खे कोन थो सम्झीं। बहरहाल सुल्तान मुअज़्ज़िम मूं बार बार हिन खे इहो ई चयो त ॿिए पासे जा दलील ॿुधी पोइ फ़ैसिलो कंदुसि। अॻ में अहिड़ो कंहिं बि क़िस्म जो मां फ़ैसिलो करण जे लाइ तयारु न आहियां, मगर ही ॼाणंदी हुई त ही गुनहगार आहे ऐं हिन पाड़े वारी माई जी घोड़ी खे ज़हर ॾेई मारियो आहे, छो जो हुन जी घोड़ी ख़ूबसूरत ऐं ताक़तवर हुई ऐं उन जे मदे मुक़ाबिल हिन जी घोड़ी कमज़ोर ऐं ग़ैर ताक़तवर हुई। हिन ज़ालिम औरत जो हसद एतिरो परवान चढ़ी वियो जो हुन जी घोड़ीअ खे हुन जे घर में घिड़ी ज़हरीलो पाणी पियारे ऐं हुनखे क़त्ल कयो। इन लाइ ही हुन सां हसद कंदी हुई ऐं हिन खे अंदर में ख़ौफ़ हो फ़ैसिलो हिन जे ख़िलाफ़ ईंदो। इन लाइ ही मूंखे हद खां वधीक धमकियूं ॾियण लॻी ऐं मूं ते बिल्कुलु किरियल इल्ज़ाम लॻायो। मूं हिन औरत जी ॻाल्हि न मञी। तॾहिं सुल्तान मुअज़्ज़िम ही औरत अव्हां ताईं पहुती आहे। अव्हां भली सिपाहियुनि या क़बीले वारनि खां तस्दीक करे सघो था। उन ते हू औरत सुल्तान खे चवणु लॻी, सुल्तान मुअज़्ज़िम इहो क़बीलो बि हिन जो पंहिंजो आहे ऐं सिपाही बि हिन जा पंहिंजा आहिनि। उहे हिन जे ख़िलाफ़ कीअं गवाही ॾींदा? इन जे करे मां इहा ॻाल्हि तस्लीम नथी करियां। अवां मूंखे ॿुधायो त छा का औरत पंहिंजी इज़त पामाल करे सघे थी या कंहिं ग़ैर मुहर्रम ते को एॾो इल्ज़ाम हणी सघे थी, सो बि एॾे वॾे कंहिं जज या क़ाज़ीअ ते। अफ़सोस आहे। सुल्तान मुअज़्ज़िम सुल्तान ॿिन्ही पासे जा दलाइल ॿुधी परेशान थी वियो। सुल्तान खे सम्झ में न पियो अचे त हिननि ॿिन्ही मां केरु सचो आहे ऐं केरु कूड़ो आहे। ॿिन्ही धुरियुनि मां कंहिं वटि बि को ठोस सबूत कोन हो जो हिननि ॿिन्ही मां कंहिं हिक खे बेगुनाह साबित करे। कुझु सोच वीचार बाद सुल्तान दरबान खे चयो त हिकु वॾो हंडो पेश कयो। हुकुम जी तामील थी, हंडो अची वियो। सुल्तान चयो दरिया जो साफ़ो शफ़ाफ़ पाणी हिन में भरियो वञे। हंडे में साफ़ शफ़ाफ़
ऐं आरसी वांगुरु चमकंदड़ पाणी भरियो वियो। उन खां पोइ सुल्तान काज़ी खे हुकुम कयो त लिबास समेत अवां हिन पाणी में गुस्ल कयो, जीअं माण्हू कंहिं वाटर या नदीअ में वहिंजंदो आहे। काज़ी फौरन हुकुम जी तामील कई ऐं पाणी सां भरियल हंडे में गुस्ल करण लॻो। सॼी दरबार हैरान और परेशान सुल्तान ॾे पई ॾिसे त ही सुल्तान छा पियो करे। सुल्तान किथे चरियो त कोन थी वियो आहे। काज़ी गुस्ल करे हंडे मां ॿाहिरि निकितो। इते वरी सुल्तान मुअज़्ज़िम हुकुम ॾिनो त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती घोड़ो काहे अचो। बस हुकुम जे थियण जी देर हुई, फौरन घोड़ो अची वियो। वरी सुल्तान हुकुम ॾिनो पाणी वारो हंडो घोड़े जे अॻियां रखियो वञे। दरबारनि देरी न कई, उहो हंडो खणी घोड़े जे साम्हूं रखियो। जीअं ई हंडो घोड़े जे साम्हूं आयो, घोड़े पाणी पीअण शुरू करे ॾिनो। इहो ॾिसी सुल्तान अब्दुल मजीद फरमायो, ही औरत सरासर कूड़ी आहे ऐं हिन जो ही औरत सरासर कूड़ी आहे ऐं हिन जो कुझु चयो आहे कूड़ आहे। काज़ी साहब बिल्कुलु सचार इंसान आहे ऐं काज़ी हिन औरत खे हथ बि न लॻायो आहे ऐं मां गवाही थो ॾियां त काज़ी बिल्कुलु पाक दामन आहे। इहो ॿुधी सभु दरबारी परेशान थी विया त कीअं हिकु हंढे मां वहिंजण ते ऐं घोड़े जे पाणी पीअण ते सुल्तान खे कीअं ख़बर पई त काज़ी बेगुनाह आहे ऐं औरत कसूरवार आहे। इहो सभु कुझु ॾिसी हिकु वज़ीर विच में ॻाल्हायो ऐं चयो, सुल्तान मुअज़्ज़िम आख़िर अव्हां खे कीअं ख़बर पई। इते सुल्तान चयो त इहा मुंहिंजे घोड़े जी ख़ासियत आहे त ही नजस पाणी यानी पलीत पाणीअ में पंहिंजो मुंहुं बि न हणंदो आहे। पीअण त तमामु परे जी ॻाल्हि आहे। अगरि काज़ी जी हिन औरत सां बदकारी थियल हुजे हा त ही पाणी नजस थी वञे हा ऐं मुंहिंजो घोड़ो हिन खे मुंहुं बि न हणे हा, पर घोड़ो पाणी पी वियो, मतिलबु काज़ी बिल्कुलु सचो आहे। उन खां पोइ सुल्तान उन औरत खे चयो त औरत, हाणे तूं ॿुधाए पंहिंजी बरज़बानी तो ईअं छो कयो, न त तोखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾिबी जो तूं औरतुनि लाइ निशान इबरत बणिजी वेंदे। जॾहिं उन औरत खे ॿियो को बि चारो ॾिसण में न आयो त उन औरत सुल्तान ऐं सॼे दरबार जे अॻियां पंहिंजे गुनाह जो इक़रार कयो ऐं चयो, मूं ई हसद में घोड़े खे मारियो हो ऐं मूं काज़ीअ ते इहो घिनौनो इल्ज़ाम लॻायो। काज़ी बिल्कुलु पाक साफ़ आहे। तंहिं ते सुल्तान पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदे उन औरत खे चयो त औरत, घोड़ी मारण जे जुर्म में तोखे पड़ोसी औरत खे जुर्माने में घोड़ी ॾियणी पवंदी ऐं काज़ी ते इल्ज़ाम लॻाइण लाइ तोखे 1 साल ज़िंदान यानी क़ैद खाने में विधो थो वञे। दोस्तो, अहिड़ा ई हूंदा आहिनि अज़ीम सुल्तान ऐं उन्हनि जा अज़ीम फ़ैसिला। अॼु जी कहाणी जो मौज़ू पूरो थियो। ईंदड़ कहाणी में वरी मुलाक़ात थींदी इंशाअल्लाह। जल्द तव्हांजे लाइ बहितरीन कहाणी खणी आउं हाज़िर थींदुसि। सॼी संगत जी महिरबानी। बहरहाल मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो। अव्हां जा लख कुर्ब।